नाज़रीन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे इम्तिहानी नतीजनि में जालसाज़ी जो इल्ज़ाम आहे। 6 ऑफिसर्स खे मुअत्तल कयो वियो, जॾहिं त बरतरफ़ीअ जी कार्रवाई बि शुरू कई वई आहे। इंक्वायरी कमेटी नूर मोहम्मद जातमाणी ऐं ॿियनि अॻूणनि कंट्रोलर समेत 6 ऑफिसर्स खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। इंक्वायरी कमेटी पंहिंजी रिपोर्ट चीफ सेक्रेटरी सिंध वटि जमा कराए छॾी। अॻूणे कंट्रोल शौकत अली उॼण, असिस्टेंट कंट्रोलर नूर मोहम्मद दर्स ऐं ॿियनि खे शोकास नोटिस जारी कया विया। सुप्रीडेंट एग्ज़ामिनेशन 2 मोहम्मद यूसुफ फारूक नूर, सुप्रीडेंट सेक्रेटरीट ब्रांच समेत ॿियनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे इम्तिहानी नतीजनि में जालसाज़ी जो इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम हेठि 6 ऑफिसर्स खे मुअत्तल कयो वियो, बरतरफ़ी जी कार्रवाई भी शुरू कई वई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजभर। जी वहीद। कमीशन 2020 जे जेके इम्तिहानी नतीजनि में जालसाज़ी जा जेके इल्ज़ाम हुआ उन ते इंक्वायरी रिपोर्ट मुकम्मल कई वई आहे। इंक्वायरी कमेटी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अॻूणे चेयरमैन नूर मोहम्मद जातमाणी ऐं 2 कंट्रोलर समेत 6 ऑफिसरनि खे इन जालसाज़ी जे इल्ज़ामनि जेको आहे उन्हनि जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। सिंध हुकूमत इंक्वायरी कमेटी जी सिफ़ारिशनि खां पोइ जालसाज़ी में मुलविस सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। उन खिलाफ़ नौकरी मां बरतरफ़ी जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। उनखे चौकास नोटिस पिणु ॾिना विया आहिनि ऐं चार्जशीट बि फराहम कई वई आहे। 20 ग्रेड जो जेको सेक्रेटरी आहे सिंध गवर्नमेंट जो नूर मोहम्मद कलोड़ो ऐं शौकत हुजण समेत 4 ऑफिसरनि खे मुअत्तल कयो वियो आहे। इंक्वायरी कमेटी पंहिंजी रिपोर्ट में चीफ सेक्रेटरी सिंध वटि उहा रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। इन हवाले सां सिंध पब्लिक कमीशन जे जेको अॻूणो चेयरमैन आहे नूर मोहम्मद जातमाणी उन खिलाफ़ कार्रवाई लाइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कानून वारे खाते खां राय तलब कई वई आहे और इनमें जेको चवणु आहे त नूर मोहम्मद जातमाणी सरकारी ऑफिसर न हुजण सबबि उन खिलाफ़ सर्विसिस रूल्स तहत कार्रवाई नथी थी सघे। उन खिलाफ़ कहिड़ो एक्शन कजे, कानून खातो सिंध इन हवाले सां तजवीज़ करे पंहिंजी राय ॾे। चीफ सेक्रेटरी तरफ़ां अॻूणे कंट्रोलर ऐं 20 ग्रेड जे सेक्रेटरी नूर मोहम्मद कलोड़े समेत ॿियनि खिलाफ़ कार्रवाई पिणु शुरू करे छॾी आहे। शौकास नोटिस उनखे ॾिना विया आहिनि। चार्जशीट उन जे खिलाफ़ जारी कई वई आहे। अॻूणे कंट्रोलर शौकत अली उॼण, असिस्टेंट कंट्रोलर नूर मोहम्मद दर्स, सुप्रीडेंट एग्ज़ामिनेशन 2 विंग मोहम्मद यूसुफ ऐं फारूक नूर, सुप्रीडेंट सीक्रेट ब्रांच समेत ॿियनि खे जेको शौकास नोटिस जारी कया विया आहिनि। नौकरी मां बरतरफ़ी जी कार्रवाई इन खिलाफ़ शुरू कई वई आहे। इनखे हिन वक़्तु चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत जे तरफ़ां फौरी तौर ते इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट साम्हूं अचण बाद जेको आहे उनखे मुअत्तल कयो वियो आहे। चार्जशीट पिणु ॾिनी वई आहे ऐं सर्विसिस रूल्स तहत इन वक़्तु इन लाॻापियल जेके ऑफिसर आहिनि जेके ज़िम्मेवार करार ॾिनो आहे कमेटी जे तरफ़ां उन खिलाफ़ जेको आहे उहा कार्रवाई बि नौकरी मां बरतरफ़ी वारी शुरू कई वई आहे। इनखे सस्पेंड कयो वियो आहे। जी वहीद राजभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।